खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंधी इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक़ मेहरान सिटीज़न क्लब मोरो जे साल 2025 में 2026 जे लाइ मेहरान सिटीज़न क्लब मोरो में इलेक्शन थी गुज़री। मेहरान सिटीज़न क्लब मोरो जे थींदड़ हिन चूंड में मोरो जो समाजी वर्कर ऐं मेहरान सिटीज़न क्लब मोरो जो अॻूणो जनरल सेक्रेटरी डॉक्टर वजहुद्दीन मेमण 42 वोट खणी वरी जनरल सेक्रेटरी चूंडिजी वियो, जॾहिं त डॉक्टर वजहुद्दीन मेमण जे मुक़ाबले में सलीम जान भट्टी 30 वोट खंया। मेहरान सिटीज़न क्लब मोरो जे हिन इलेक्शन में टोटल 72 वोट कास्ट थिया, जॾहिं त मेहरान सिटीज़न क्लब मोरो जा ॿिया उहिदेदार ऐं कारोबारी कमेटीअ जा ॿिया मेंबर अॻु में ई बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। जनरल सेक्रेटरी जे उम्मीदवार लाइ ॿ उम्मीदवार बीठल हुआ, डॉक्टर वजहुद्दीन मेमण साहब ऐं सलीम जान भट्टी साहब। डॉक्टर वजहुद्दीन मेमण 42 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त 30 वोट खणी सलीम जान भट्टी हारायो। सेकंड नंबर ते सभिनी खे मुबारक।